नाज़रीन अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नाज़रीन अॼु असां व्यू वठंदासीं लाड़काणे जे आवाम खां त लाड़काणे में मच्छर आहिनि ऐं मच्छर पटनि था उन जे बारे में। बाबा मच्छर आहिनि? मच्छर साईं ॾाढा आहिनि। मां अपील थो कयां साईं DC साहब खे लाड़काणे वारे खे त महिरबानी करे कोई स्प्रे कराइनि ॿारनि खे। कुझु माना बुखार का बि माना अलाह सही रहम करे। DC साहब खे अर्ज़ु आहे असांजो त माना स्प्रे करायो वञे। महिरबानी। अदा मच्छर पटणी था, मच्छर आहिनि? ॾाढा आहिनि। DC साहब चवंदा स्प्रे कराए। असां ॾाढो आज़ार मच्छर। कहिड़ी UC में रहंदा तव्हां? असां UC शाहबारे में 12 UC में। 12 खे त ॾाढा आहिनि। मलेरिया थी थिए, नंढड़ा बचड़ा आहिनि ॾाढा राति मलेरिया मच्छर ॾाढा मच्छर पटणी था, मच्छर आहिनि? साईं ॾाढा मच्छर आहिनि बाबा। छा था चओ तव्हां हिन जे बारे में? बसि असां DC खे अर्ज़ु कयूं त महिरबानी करे पाण दारो कराए। ॾाढा मच्छर आहिनि बाक़ाइदे। ॿारनि खे मलेरिया थी आहे, ॾाढा ॿार बीमार आहिनि। महिरबानी करे दुकानदार ॿुधाऊं हे चांवरनि जो दुकान आहे दोस्त खे। अदा मच्छरनि जो छा आहे सूरत? मच्छर पटनि था? हिते लाड़काणे शहर में मच्छरनि जो तइदादु वधी वियो आहे छो त अॻे स्प्रे कंदा। हाणे स्प्रे जो बि बंदोबस्तु नथो थी वञे ऐं गंदगीअ जे करे नालियुनि जा जेके गटर ख़राबु आहिनि उन्हनि जो माली पाणी रोडनि ते उथली थो पए। पोइ उन रोडनि ते गंदगीअ जे करे मच्छरनि ॾाढो तंग कयो आहे। राति जो बिजली वारनि खे बि अपील था कयूं त बिजली ॾियो ऐं असां हुकूमत खे अपील था कयूं त स्प्रे कयो ऐं शहर जो ख़्यालु कयो जीअं मच्छरनि खां बचूं। मच्छरनि जी बीमारी जेका आहे तमामु ख़राबु आहे, उन खां असांखे बचायो वञे। असां अपील था कयूं, असां हुकूमत खे अपील था कयूं त मच्छरनि खां बचायो वञे। गेलत बाज़ार नवंदरो रोड हिते गंदगीअ जे करे स्प्रे न हणण जे करे हुकूमत सफ़ा निंड पई आहे। उन जे करे मच्छर असांखे खाई मारे छॾियो। हींअर असां बीठा आहियूं नवंदरे चौक ते। अदा मच्छर आहिनि? मच्छर साईं ॾाढा मच्छर लॻा पिया, ॾाढो आज़ार लॻो पियो आहे। असांजी रिक्वेस्ट आहे DC साहब खे स्प्रे वग़ैरह कराए। ॾाढो आज़ार लॻो पियो आहे। मच्छर पटनि था ॾाढो साईं ॾाढी मच्छर आहिनि ऐं मलेरिया जी मौसम लॻी विया आहिनि। ॿारनि जी तबियत ॾाढी ख़राबु लॻी पई आहे। DC साहब खे अपील था कयूं त इहे स्प्रे वग़ैरह करायो। हींअर बीठा आहियूं जेको आहे गजनपुर चौक ते। अदा मच्छर आहिनि? मच्छर मच्छर वॾा आहिनि। ॿारनि खे राति जो रिंग पाइनि था। असांखे वॾो आज़ार आहे, रिंग ई फिटी थी वञे। असां DC साहब खे अपील था कयूं त मच्छरनि जो खुआरो हणायो आहे। हाणे हिन महिल असां लाड़काणे जे समाजी वर्कर तां बीठा आहियूं दोस्त सां। तमामु बहितरीनु दोस्त आहे। अदा मच्छर आहिनि? तमामु घणा मच्छर आहिनि। हिन स्प्रे थियल आहे न छा, इन जे करे तमामु घणियूं बीमारियूं जनम वरितो आहे। राति जो केॾो जेको आहे मच्छर जे करे पटनि था। आम माण्हुनि सां हर कंहिं सां इहा हुकूमत को एक्शन नथी खणे। म्यूनसिपालिटी वारा इनखे शयूं असां दाऊ करे बीठा आहियूं। मसइलो मसाइल जेतिरो जल्दी थी सघे फौरन जेको आहे एक्शन खणनि। ऐं आम माण्हू ग़रीब माण्हू हर कंहिं घणी बीमारियुनि खां जेको आहे बचाव कयो वञे। असां हिन लाइ शाहिद साहब खे असांजो सुठो दोस्त आहे, वर्कर बि आहे सचो भाऊ। इनखे जेको आहे असां पाण जेको आहे घुरायोसीं अर्ज़ु DC साहब खे जेको आहे अर्ज़ु करे उन ते इहे ॻाल्हियूं। अच्छा, उन खां पोइ अॻियां तव्हांजे गंद असां हींअर बीठा आहियूं बैंक स्क्वायर। अदा उस्ताद खां पुछंदा मच्छर आहिनि? मच्छर पटनि मच्छर ॾाढा आहिनि राति जे टाइम में। हा सम्झ नंढड़ा ॿार बचा ने सफ़ा ॿुधाए ॾाढो परेशान लॻा पिया। शहर में गंदगी वधी वई आहे। हुनजी वजह सां जेको आहे न को फुआरो थो लॻे, न का ॻाल्हि, न माण्हू का शइ कान्हे। ॾाढो परेशान लॻो पिया। अच्छा, पोइ तव्हां कंहिंखे अपील कंदो इहा? साईं असां हाणे DC साहब खे अर्ज़ु कंदासीं त बराए महिरबानी करे स्प्रे हणाए वञनि। अच्छा, अॻियां तव्हांजे गंद पियो आहे, गंद जे करे बि त मच्छर हा थियो? साईं अॻियां गंद पियो आहे, हेॾां गंद पियो आहे। ॾाढी गंदगी वधी वई आहे। उनजी वजह सां म्यूनसिपालिटी वारा कहिड़े टाइम ईंदा आहिनि? घणनि ॾींहंनि म्यूनसिपालिटी वारा असां ॾिठा ई न आहिनि की म्यूनसिपालिटी वारा बि ईंदा आहिनि या न बि ईंदा आहिनि, का ख़बर कान्हे। लाड़काणे जे आवाम जा तव्हां व्यू ॿुधा त लाड़काणे जे आवाम जो चवणो त मच्छर ॾाढा आहिनि ऐं स्प्रे कोन थो थिए। असां DC लाड़काणा ऐं लाड़काणे जी इंतिज़ामिया खे आवाम छो त अपील था कयूं त महिरबानी करे मलेरिया खां बचण लाइ ऐं मच्छरनि खां बचण लाइ स्प्रे कराए वञे। दिलबर शायदि MD सिंध मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणे। हक़नि जे हासिलात लाइ ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणे।